यूनियन कौंसिल वाल्स आबाद वडो जे अकाउंट में सेक्रेटरी मुनवर ओढो ऐं मुख्तियारकार गड़िया सिंह सफदर अली कलवड़ पारां कयल करप्शन अकाउंट में कढियल 12 लाख रुपयनि जे दौरान सिंध गवर्नमेंट नोटिस वठंदे गुज़िरियल 2 ॾींहनि मुख्तियारकार गड़िया सिंह सेक्रेटरी यूसी मुनवर अली ओढो के सस्पेंड करे वरितो आहे ऐं 7 ॾियारनि में इंक्वायरी मुकम्मल करण जो हुकुम जारी करे वरितो आहे। अहिड़े हुकुम मिलण खां बाद यूनियन कौंसिल सेक्रेटरी मुनवर अली ओढो मक़सूद अहमद ओढो معزز साण करे वाल्स आबाद वडो जे रहवासियुनि सां ॻाल्हियूं करण जे लाइ معزز सिराई गुलाम रसूल सियाल जे राजगाह ते मेड़ मिंथ काफ़िलो वठी करे पहुची वियो आहे। मिंथूं कंदे उन्हनि खे चयो त ॿीहर अहिड़ी ग़लती न कबी, असांखे माफ़ु कयो ऐं हिन केस तां हथु खणो, जंहिंखे वाल्स आबाद वडो जे रहवासियुनि जवाबु ॾींदे इनकार कंदे चयो आहे त 12 लाख रुपया सफ़ाई सुथराई लाइ आयल जेके तव्हां करप्शन कई आहे उहे वापसि अकाउंट में जमा करायो त असां तव्हांजे हिन केस सां हथु खणी सघूं था। अगरि तव्हां उहे वापसि न कया त असां तव्हांजे मथां FIR एंटी करप्शन में दर्ज कराए ऐं इंसाफ़ ॾियारण जे लाइ सिंध गवर्नमेंट खां अपील कयूं था।